अखियूं ख़ुश्क छो थींदियूं आहिनि? थोरो एहतियात करे मसइलनि खां बची सघूं था। जेकॾहिं अव्हां खे बि बार बार अखियुनि में साड़ो, ख़ारिश थिए, उन्हनि मां पाणी वहे या नज़र घटिजी वञे त समझी वञो उहे अखियुनि में ख़ुश्की जूं अलामतूं थी सघनि थियूं। अखियुनि जी ख़ुश्की असल में मसइलनि जो हिकु मजमूओ आहे जेको अखियुनि जे पाणी वारे सिस्टम खे मुतासिर करे थो। उहो मामिलो घणो ख़तरनाक नाहे पर परेशानियूं पैदा करे सघे थो। मायो क्लिनिक अमेरिका जी हिक तिबी तहक़ीक़ खे अखियुनि जी बीमारी रोकण लाइ वक़फ़ कयो वियो आहे। माहिरनि मूजिबि स्क्रीन ते घणो वक़्तु कमु कंदे पंहिंजी अखियुनि खे वक़फ़े वक़फ़े सां आराम करायो। सिगरेट छिकींदड़ माण्हुनि खां परे रहो छो त उहो धुओं अखियुनि लाइ ख़तरनाक साबित थींदो। उमिरि जे विचोले हिसे वारनि माण्हुनि खे बि ख़ुश्क अखियुनि जो सभ खां वधीक ख़तरो हूंदो आहे ऐं औरतूं आम तौर ते मर्दनि जी भेट में हिन मसइले खे वधीक मुंहुं ॾींदियूं आहिनि। तहक़ीक़ सां इहो बि मालूम थियो त 50 सालनि जूं औरतूं वधीक मुतासिर थींदियूं आहिनि। उन जो सबबु बि अखियुनि में मेमोग्लोबिन घणो हुजणु आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त जेतिरो थी सघे पंहिंजी अखियुनि खे ख़ुश्की खां बचायो, छाकाणि त अखियुनि जी ख़ुश्की जे करे अखियुनि में ख़ारिश थिए थी, जंहिंखां पोइ अखियुनि मां पाणी वहंदो आहे ऐं नज़र मुतासिर थींदी आहे।